अल्लाह कुरान पाक में फरमायो लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून सूरह आल इमरान। तर्जुमो तव्हां हरगिज़ भलाई हासिल न करे सघंदो जेसि ताईं पंहिंजी प्यारी शइ अल्लाह जी राह में ख़ैरात न कंदो। कुर्बानी उन जानवर जी कयो जंहिंमें को ऐब न हुजे। अंधो मंडो काणो ऐबदार जानवर कुर्बान न कयो ऐं उनखे ख़ूब पाले ताते मवाड़ कयो। जानवर बेऐब साॼो मतारो ऐं ख़ूबियुनि वारो हुजे। सिंगनि भॻल मंडो काणो अंधो बीमार कन चीरियल कन कटियल सख़्तु ॾुबरो इहे सभु जानवर उज़ा जे लाइक़ु न आहिनि। कुर्बानी जे जानवर जी उमिरि केतिरी हुजणु घुरिजे? उठ घटि में घटि 5 साल जो हुजे। गऊं घटि में घटि उन जी उमिरि 2 साल हुजे। बकरी घटि में घटि 1 साल जी हुजे। दुंबो या घेटो अहिड़ो तातियल हुजे जो 1 साल जहिड़ो नज़र अचे पोइ तोड़े 6 महीननि जो हुजे त उन जी बि कुर्बानी जाइज़ आहे। ही उमिरियूं घटि में घटि अंदाज़ आहिनि, उन्हनि खां जेतिरो वॾो हुजे त जाइज़ आहे। जानवर नर हुजे या मादी ॿई जाइज़ आहिनि।